नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे भेजा सिटी का खबर ॾिना तो गवर्नमेंट बॉयज़ हाई सेकेंडरी स्कूल जी छत जा चापर ओचितो धमाके सां किरी पिया। उस्ताद ऐं शागिर्द मौजूदाती तौर महफ़ूज़ रहिया। इन सिलसिले में उस्तादनि मीडिया के ॿुधायो त असांजे स्कूल जी बिल्डिंग गुज़िरियल 10 सालनि खां मुकमल ज़बूर हालत जो शिकार आहे। असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंतज़ामिया खे केतिरा ई भेरा लिखत में चयो आहे, पर अञा ताईं को तदारुक नाहे थियो। अगर को नुक़सान थियो त उन जो ज़िम्मेवार केरु थींदो? जॾहिं त अॼु सुबुह इस्लामी खां थोरी देरि बाद ओचितो वॾो धमाको थियो ऐं शागिर्दनि में बाहि पइजी वई। स्कूल जे मेन एताज ते भरिसां 50 फुटनि ताईं चापर किरी पिया, जंहिं सबबि शागिर्दनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे। इन सिलसिले में शागिर्दनि अमजद अली, हबीब सुमरो, सलमान अली ऐं ॿियनि ॿुधायो त हाणे असांजे स्कूल जी क्लासनि में अचण खां ख़ौफ़ थिए थो, जंहिं सबबि असां उस में स्कूल जे ग्राउंड में वेही पढ़ण ते मजबूर आहियूं, पर तालीम खाते जो को बि तदारुक नाहे कयो वियो। अॼु चापर किरण जी इतला बावजूदि को बि कामोरो नाहे पहुतो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।